कराची मां मखबी ख़बर ॾियूं त जांच ऑफिसर पारां केस हलाइण लाइ शहरी खां रिश्वत वठण जी वीडियो वायरल थी वई आहे। अपडेट कयूं पिया कोरंगी में जांच ऑफिसर जे केस हलाइण लाइ शहरी खां रिश्वत वठण वारी वीडियो मंज़र आम ते अची वई आहे। जांच ऑफिसर अब्बास शहरी जुनैद रहमान का केस हलाइण लाइ 24,000 रुपया वरिता। 31 जनवरी ते घरवारी जी गाॾीअ खे ॿी गाॾी टक्कर हया हो। टक्कर हणंदड़ शहरी नुक़सान भरे ॾियण जो वाइदो कयो हो। शहरी जुनैद रहमान जो चवणु आहे जांच ऑफिसर अब्बास शहरी जुनैद रहमान का केस हलाइण लाइ 24,000 रुपया वरिता। 31 जनवरी ते घरवारी जी गाॾीअ खे ॿी गाॾी टक्कर हयो हो। टक्कर हणंदड़ शहरी नुक़सान भरे ॾियण जो वाइदो बि कयो हो। शहरी जुनैद रहमान जो चवणु आहे त मुआइदे मूजिबि जवाबदार नुक़सान भरे ॾियण बदिरां धमकियूं ॾिनियूं त FIR दाख़िल कराए। SIO वहीद तनोली जे चवण ते जांच ऑफिसर केस हलाइण लाइ घर अची 24,000 रिश्वत वरिती। मुतासिर शहरी जो चवणु आहे शहरी चयो त वीडियो SSP इन्वेस्टिगेशन खे ॾेखारी पर हुन रुगो जांच ऑफिसर ख़िलाफ़ कार्रवाई कई। SIO ख़िलाफ़ कार्रवाई न थी। मां क़तर में भी कारोबार कंदो आहियां। पुलिस जे रवैये सबब पाकिस्तान अचणो पियो। मुतासिर शहरी जो चवणु आहे पुलिस चयो त रिश्वत वठंदड़ जांच ऑफिसर के मुअतल ऐं रिवर्ट कयो वियो आहे। इन जा अपडेट्स मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कराची मां हबीब जमाली। जी हबीब जमाली, अपडेट कजो। जी बिल्कुल, कोरंगी में जांच ऑफिसर तरफां हादसे जो केस हलाइण जे लाइ शहरी खां रिश्वत वरती वई। उनजी जेका वीडियो आहे उहा मंज़रिआम ते आई आहे। वीडियो में ॾिसी सघे थो त जांच ऑफिसर मुतासिर जेको शहरी आहे उनखां पैसा वठी रहियो आहे। मुतासिर शहरी जुनैद रहमान जो चवणु आहे त 31 जनवरी ते संदसि घरवारी जी गाॾी खे ॿी गाॾी टक्कर हयो। टक्कर हणंदड़ शहरी नुक़सान भरे ॾियण जो वाइदो कयो हो। मुआइदे मूजिबि जवाबदार नुक़सान भरे ॾियण बदिरां मौतमार धमकियूं ॾिनियूं जंहिं ते FIR दाख़िल कराई। SIO वहीद तनोली जे चवण ते जांच ऑफिसर केस हलाइण लाइ घर अची 24,000 रिश्वत वरिता। शहरी जो चवणु आहे त हुन ॻुझे तरीक़े सां जेको आहे वीडियो बि हुनजी रिकॉर्ड कई आहे। वीडियो SSP इन्वेस्टिगेशन खे ॾेखारी वई पर हुन सिर्फ़ु जांच ऑफिसर ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे। SIO ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई वई। मुतासिर शहरी जो चवणु आहे त हू क़तर में कारोबार कंदो आहे। पुलिस जे रवैये सबबि हू पाकिस्तान आयो। रिश्वत वठंदड़ जांच ऑफिसर जे हवाले सां पुलिस जो इहो मौक़िफ़ आहे त उनखे मुअतल कयो वियो ऐं रिवर्ट कयो वियो। केस में नामज़द जवाबदार अदालत मां ज़मानत हासिल कई आहे। केस जो चालान जल्द अदालत में पेश कयो वेंदो। पुलिस जो चवणु आहे त फरियादी जेको आहे उहो रिश्वत वठंदड़ ऑफिसर बदिरां हिकु ॿिए ऑफिसर ख़िलाफ़ कार्रवाई लाइ चवे थो जेको मुमकिन आहे जंहिं रिश्वत वरिती उनखे मुअतल ऐं रिवर्ट कयो वियो आहे। जी।